بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت دوستان خبر ہے فضائل الاعمال जेको सिलसिलो असांजो आहे जेको नबी करीम असांखे हुकुम करे थो उन ते अमल कयूं ऐं उहो दोस्तनि खे तर्जुमो करे ॿुधायो। हीअ आहे हिकु फज़ाइल अमाल जो 32हों हिसो जो नबी करीम चए थो त लख हसन हिकु यानी लख भलाई तूं कमाईंदे ऐं जन्नत में तुंहिंजे लाइ दरवाज़ो थींदो। हिकिड़ी दुआ आहे उहा माण्हू यादि करे छॾे। ऐं पहिरियों ॿुधे दोस्तो इहा रिवायत ज़ईफ़ बि आहे ऐं के रावी चवनि था त कमज़ोर हदीस आहे, पर फज़ाइल अमाल बि असां उन ते अमल कंदासीं त छो जो नबी करीम चए थो त मन दख़ल सूक़ जेको बाज़ार ॾे वञे थो फ़क़ाल ला इलाहा ऐं चए इहा दुआ पढ़े ला इलाहा इल्लल्लाह वहदह ला शरीक लहू लहुल मुल्क वलहुल हम्द युहयी व युमीत वहुव हय्युन ला यमूत बियदिहिल खैर वहुव अला कुल्लि शैइन क़दीर कतबल्लाहु लहू अल्फ हसना व महा अन्हु अल्फ सय्या व रफ़अ लहू अल्फ दरजा। इहो उलमा हदीस तरह ज़ाफ़ था चवनि छो जो हिन में तमामु वॾियूं भलायूं ॿुधाए थो रिवायत में ऐं हदीस नबी करीम जी चए थो त लख भलाई तुंहिंजे लाइ लिखबी जो इहो दुआ पढ़ंदे जेॾीमहिल बाज़ार ॾे वञी हीअ लख गुनाह तुंहिंजो माफ़ थींदो ऐं लख तुंहिंजो दर्जो मथे वधंदो अलाह वटि। इहा रिवायत तिरमिज़ी जी आहे ऐं अलबानी चए थो हदीस हसन। अलबानी असांजो जेको इमाम आहे वॾो उहो चए थो इहो हदीस हसन आहे, तॾहिं मां इहा रिवायत आंदी छो जो ही वॾी फ़ज़ीलत आहे। असां बाज़ार तां असांजो कल्ह ज़रूरु हफ़्ते में या महीने में हिकिड़ो दफ़ो माण्हू ज़रूरु वेंदो हूंदो, मतिलबु इहा दुआ जे पढ़ी छॾींदो त इन दुआ में हिकिड़ो मिंट बि कोन लॻंदो, यादि करे छॾे या मोबाइल मां कढी पाण खिसे में रखी छॾियो। कहिड़ी आहे ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहुल मुल्क लहुल हम्द वहुव युहयी व युमीत वहुव हय्युन ला यमूत बियदिल खैर वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। दुआ वॾी कान्हे ऐं इन में वॾो फ़ाइदो आहे ऐं इंसानु इन खे कोशिशि करे त यादि करे छॾे। अलबानी साॻी रिवायत ॿिए किताब में कढी उन खे बि दरजतुल हसन इन खे ॾिनोई, चई त उहा उते वरी ॿिए पासे उनखे इहा हदीस मिली आहे तॾहिं हुन दरजतुल हसन अलबानी चई आहे। चए थो उन दुआ में इहो आहे वक़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाल फ़ी सूक़ ला इलाहा इल्लल्लाह वहदह ला शरीक लहुल मुल्क वलहुल हम्द युहयी व युमीत वहुव हय्युन ला यमूत बियदिहिल खैर वहुव अला कुल्लि शैइन क़दीर कतबल्लाहु लहू अल्फ हसना व महा अन्हु अल्फ सय्या व बुनिय लहू बैतुन फिल जन्नह। हिन रिवायत में थोरो वधीक आहे त अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में बि दरवाज़ो ठाहे छॾींदो। ॾिसो साॻी दुआ आहे, बसि हिन में सिर्फ़ु थोरो ज़्यादा इहो आहे त इन में थोरो वधीक लफ़्ज़ इहो आहे त अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में बि घर ठाहे छॾींदो। इमाम असांजो जेको शेख अलबानी हूंदो उहो चवंदो त यानी जे रिवायत घणनि रस्तनि खां अची वई, मुख़्तलिफ़ रस्तनि खां अची वई त पोइ उनखे दर्जो सुठो ॾींदो हो जे हुननि जा रावी सभु सिक़ा हुजनि, जे रावी में इंक़िता न हुजे यानी विच में को फ़ासिलो न हुजे हुननि जे रवायत करण वारनि में। सो हीअ दुआ अज़ीम आहे, वॾो फ़ज़ल आहे, थोरी आहे ऐं घणो कमाए। ॾिसो लख भलाई ऐं लख गुनाह माफ़ थिए ऐं जन्नत में घर ठही मिले त ॾिसो न केॾो वॾो फ़ज़ल अज़ीम आहे। इहो इंसानु कोशिशि करे इहे दुआऊं जेके नंढड़ियूं आहिनि ऐं इहो यादि करे छॾे। इन जो इहो मक़सदु हूंदो आहे असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इंसान जी ज़ुबान ते हर जॾहिं वञे जॾहिं अचे त हुन जे ज़ुबान ते अलाह जो ज़िक्र हुजे, दुआऊं पढ़े पियो त शैतान हुनखे अलाह राईंदो, शैतान बि परे थी वेंदो, इंसानी शैतान जेके उहे बि हटी वेंदा, जिनी शैतान जेके हूंदा उहे बि हटी वेंदा ऐं इंसानु अलाह खां वेझो रहंदो। ऐं असांखे हीउ बरनामत जेको असांजो फ़ज़ाइल अमाल असांजो इहो ई मक़सदु हूंदो आहे त जेके शयूं असांखे नबी करीम हुकुम करे वियो आहे त असां उहे यादि कयूं ऐं उहे माण्हुनि खे बि ॿुधायूं ऐं त असां पंहिंजे घर वारनि खे अॼु औलाद खे पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियूं छो जो इहा हिकिड़ो वॾो सवाबु आहे। क़यामत ॾींहुं इहे असांखे शयूं कमु ईंदो। तूं मां अची दुनिया में अॼु आहियो सुभाणे न हूंदासीं त असांजो अहल औलाद यादि पिया कंदा, इहे दुआऊं इहे ॿुधंदा, इहे कंदा, इन्हनि ते अमल कंदा त असांखे इहा ई असांखे कमाई अॻिते कमु ईंदी। छो हींअर वञी क़ब्रस्तान ते वञी वेह त ॾिस माण्हू सभु केॾो न सुकून लॻो पियो आहे, न खड़को न आवाज़ न झेड़ो, सभु सुता पिया आहिनि क़बरुनि में। इन्हनि जी उमेदु छा हूंदी त असीं दुनिया ॾे मोटूं, भला जे हिकिड़ो कलाक में मोटूं न त असीं हीअ दुआऊं यादि कयूं, हीअ अलाह जो ज़िक्र कयूं, जा माण्हुनि खे अमल ख़ैरु सेखारियूं, अहिड़ियूं दुआऊं सेखारियूं, माण्हुनि खे चऊं त अलाह ॾे मोटो। त इहे हुननि जी वॾी उमेदु आहे त इहो असांखे अलाह रुॻो हिकिड़ो कलाक बि मोटाए
इहा उमेद उन्हनि जी आहे तोखे मूंखे मुफ़्त में मिली पई आहे, असांखे टाइम आहे, अञा असांखे मोहलत आहे, असांखे इहा बि ख़बर कान्हे त असीं हिन दुनिया मां कॾहिं मरंदासीं, कॾहिं असांखे माइट पूरे ईंदा। छो न त असीं इन्हे ते अमल कयूं ऐं पंहिंजो हींअर कुझु सवाबु कमाए वठो। अञा असांखे टाइम आहे, अञा असांखे मोहलत आहे। ऐं ॾिसो क़ब्रस्तान में लखे माण्हू सुता पिया हूंदा, के अमीर हूंदा, के वज़ीर हूंदा, के बादशाह हूंदा, के असांजा माइट बि हूंदा, असांजे वालिदैन बि हूंदा, चाचा बि हूंदा, मासियूं बि हूंदियूं। उन्हनि जी इहा उमेद हूंदी त अलाह साईं असांखे न दुनिया ॾे मोटाए त असीं सदको कयूं, असीं ज़िक्र कयूं, असां अलाह खे यादि कयूं, छो जो ॾिसी आया अॻिते। पर इहो टाइम जरूर तोखे मूंखे मिलियल आहे ऐं फ्री में 24 कलाकनि जे अंदरि इंसानु छो नथो अलाह खे यादि करे, इहे दुआऊं नंढियूं नंढियूं यादि करे पंहिंजे औलादनि खे सेखारे छॾे, पंहिंजे न्याणियुनि खे सेखारे छॾे, पंहिंजे घर वारनि खे सेखारे छॾे त इंसानु जब मरी वेंदो त उहे पढ़ंदा त उहो क़ब्र में हुनखे सवाबु पियो मिलंदो। छो जो असां हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में चए थो अद्दालु अल ख़ैर कफ़ाइलिही इला यौमिल क़ियामह। नबी करीम चए थो केरु कंहिंखे चङाई सेखारींदो, के भलाई सेखारींदो त हू क़यामत ताईं उन जो सवाबु पियो मिलंदो। छो क़यामत ताईं केरु ज़िंदा हूंदो छो न, पर जंहिंखे तो सेखारियो उन वरी ॿिए खे सेखारियो, हुन पंहिंजे औलाद खे सेखारियो। इहे सिलसिलो इंसान जो जेसिताईं हले बि थो, जेसिताईं उहे सभु ओचितो सभु न मरी वञनि, क़यामत ताईं इहा औलाद नस्ल जे आहे त इहो तोखे सवाबु तोखे क़ब्र में पियो मिलंदो। इन खां वधीक असांखे छा खपे। अॼु केरु न तोखे चए त तूं अकाउंट कंहिं बैंक में खोलाई, तोखे सवाबु तोखे पैसा उते मिलंदा पिया, ठहंदा पिया, तूं खणी पैसा न विझो उन में त पोइ चवंदे यार वारो कर, इन में मां 10 अकाउंट खोलिया, जंहिं हर रोज़ु तोखे 50 रुपया 100 रुपया मिले त बि तूं ख़ुशि थी वेंदे। हीअ सवाबु भलायूं असांखे क़यामत ताईं बि मिलंदियूं, उन टाइम में ख़बर पवंदियूं। ख़ुलूस नियत सां जेको इंसानु अमल करे त अलाह सां उनखे इहो अमल पहुचाईंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए ऐं इल्मु सालिह ॾिए ऐं ख़ुलूस नियत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।